चली पीटीआई जी हिमायत याफ्ता वधीक ॿटीह क़ौमी असैम्बली जे मेंबरनि ऐं सिंध असैम्बली जी सीटनि तां कामयाब नव आज़ाद उम्मीदवारनि बि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण लाइ पंहिंजा हल्फ़नामा जमा कराए छॾिया आहिनि। ख़बरवार सां शेयर कई पिया क़ौमी सूबाई असैम्बली जी सीटनि तां 82 पीटीआई जे हिमायत याफ्ता कामयाब आज़ाद उम्मीदवारनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत करे छॾी आहे। ज़रियनि मुताबिक़ गुज़िरियल पीटीआई जे हिमायत याफ्ता वधीक 32 क़ौमी असैम्बली जे मेंबरनि ऐं सिंध असैम्बली जी सीटनि तां कामयाब नव आज़ाद उम्मीदवारनि बि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण लाइ पंहिंजा हल्फ़नामा जमा कराए छॾिया आहिनि। ख़बर अवां शेयर कयूं पिया क़ौमी सूबाई असैम्बली जी सीटनि तां 82 पीटीआई जे हिमायत याफ्ता कामयाब आज़ाद उम्मीदवारनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत करे छॾी आहे। ज़रियनि मुताबिक़ गुज़िरियल पीटीआई जे हिमायत याफ्ता वधीक 32 क़ौमी असैम्बली जे मेंबरनि ऐं सिंध असैम्बली जी सीटनि तां कामयाब नव आज़ाद उम्मीदवारनि बि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण लाइ पंहिंजा हल्फ़नामा जमा कराए छॾिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया क़ौमी सूबाई असैम्बली जी सीटनि तां 82 पीटीआई जे हिमायत याफ्ता कामयाब आज़ाद उम्मीदवारनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत करे छॾी आहे। ज़रियनि मुताबिक़ गुज़िरियल पीटीआई जी हिमायत याफ्ता वधीक 32 क़ौमी असैम्बली जे मेंबरनि ऐं सिंध असैम्बली जी सीटनि तां कामयाब नव आज़ाद उम्मीदवार बि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण लाइ पंहिंजा हल्फ़नामा जमा कराए छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां इमदाद सुमरा खां। जी इमदाद, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल माजी क़ौमी असैम्बली ऐं सूबाई असैम्बली जे सीटनि तां जेको आहे 82 पीटीआई जे हिमायत याफ्ता कामयाब आज़ाद उम्मीदवारनि जेको आहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत करे छॾी आहे। ज़रियनि मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं पीटीआई जे हिमायत याफ्ता वधीक जेको आहे 32 क़ौमी ऐं सूबाई असैम्बली जे सीटनि ते जेको आहे कामयाब मांझर जेको आहे आज़ाद उम्मीदवार जेके उहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थियण लाइ पंहिंजा हलफ़नामा जेके उहे जमा कराए छॾिया आहिनि। जॾहिं त सुन्नी काउंसिल इत्तेहाद जे सरबराह जेको आहे साहिबज़ादा हामिद रज़ा पारां पार्टी में शमूलियत जे हवाले सां आज़ाद उम्मीदवारनि जी बयान हल्फ़ी जेका आहे उहा इलेक्शन कमीशन में पिणु जमा कराए छॾी आहे। जी महिरबानी इमदाद आगाह करण लाइ।